अस्सलामुअलैकुम। धरती न्यूज़ सगर माया फौजिया एजाज सब खां पहिरियां हेडलाइन। वफाकी हुकूमत बिजली गैस दवाऊं महांगियूं कयूं। अवाम जो ध्यान मिनी बजट तां हटाइण लाइ मकानी इदारनि वारे कानून खे बुनियाद बणाए एहतजाज कयो पियो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त वफाकी हुकूमत मुल्क खे महांगाई खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। कराची में एहतजाज कंदड़ अवाम लाइ एहतजाज करे रहिया आहिनि या वरी पंहिंजी वॾे रैप ऐं अवाम खे धोखो ॾियण लाइ करे रहिया आहिनि। सईद गनी चयो आहे त एसपी डॉक्टर रिज़वान जा मथस बेबुनियाद इल्ज़ाम मढ़िया। संदसि रिपोर्ट बेबुनियाद आहे। एसपी डॉक्टर रिज़वान पीआईबी कॉलोनी मां पीपल्स पार्टी जे वर्कर फैसल लोधी खे खंबे अदालत खां मथां क़त्ल कयो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ते बि संदसि लॻायल इल्ज़ाम बि ग़लत साबित थिया। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में पीटीआई अगवान हलीम आदिल शेख ते फर्द जुर्म लागू। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज में सईद गनी तरफ़ां दाख़िल कयल इज़्ज़त खे छीहो रसाइण वारी केस जी ॿुधणी अदालत हलीम आदिल शेख ते फर्द जुर्म लागू करे छॾियो। अदालत 13 फरवरी ते गवाहनि खे तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। ओबावड़े में ट्रैक्टर ट्राली हेठियां अची नौजवान चीभाट जी फौत। 18 वरियनि जो पोरियत वाजिद अली अलायंस शुगर मिल्स खां घर अची रहियो हो त पेर स्लिप थियण सबब किरी ट्रैक्टर हेठियां अची वियो। पुलिस फौतीअ जो मर्द ताल के अस्पताल ओबावड़े मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 7 मरीज़ फौत। एनसीओसी पारां 4340 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 8.71% रही। कराची जी सूरतहाल गड़ी जोगी थी वई। कोरोना जे केसनि में लागातार वाध जी शरह में तेज़ रफ़्तारीअ सां इज़ाफ़ो थी वियो। तालीमी इदारा खुलियल या बंद रहंदा, फ़ैसिलो अॼु थींदो। तालीम जे वज़ीरनि जो बैनुल सूबाई इजलास अॼु थी रहियो आहे। तालीमी इदारा खुलियल रखण या बंद करण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। शादी तक़रीबनि बाबति नवनि एसओपीज़ जे हवाले सां बि फ़ैसिलो कयो वेंदो। ताबीर है जिसकी हसरत हो, ऐ हम नफ्सो वो हाल हो दूंगा गे हर हर जन्म वर दो बची है, हर जन्म वर दो मिठा मेहरान में मिलबो, मिठा मेहरान में मिलबो। खत्म उदाय की बिजली, खत्म उदाय की बिजली किसी चांदान में मिलबो, मिठा मेहरान में मिलबो। जीए सिंध हलचल जे बानी साईं जीएम सेठ जी अॼु 118 सालगिरह मल्हाई पई वञे। सन में रिथियल तक़रीबन जूं तयारी मुकमल। कमिश्नर हैदराबाद पारां सन में मेड़ाकनि ते पाबंदी लागू। नोटिफिकेशन मूजिब तक़रीबन में रियासत मुखालिफ़नि जी शिरकत जा इतलाउ आहिनि, जंहिं करे अमन अमान जी सूरतहाल ख़राब थियण जो ख़दशो आहे। माण्हुनि जो वॾो अघु गॾु थियण सां कोरोना पखेड़ में बि इज़ाफ़ो थींदो। ॼामशोरे जे ज़िला इंतिज़ामिया खे कलम 144 जी भञगड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सरमदेगी मंसूर जो हम निशान जह जनाले
कंदड़ मना तई उगा हुन सां लश्कर पठाने सारा कश लड़ा किन कयो मुंह लखा पी मुंहिंजो खुदा धुन जो तुझा वरो पंहिंजे ॿारनि वठाणनि त घोड़ा लॻा सिंध जे सूर साण केरूं भरो पंहिंजे पुठियनि ते फटका घोड़ा लॻा